संबोल में असांजे होटल जे भरिसां ई रेस्टोरेंट आहिनि ऐं कुझु दुर्वेशियन रेस्टोरेंट आहे, कैफ़े एंड रेस्टोरेंट। हिते ट्रेडिशनल खाधो खाइण आया आहियूं। ये हिननि जो मेन्यू आहे। वैश अचो त अंदरि हलूं, ॾिसो छा था खाराइनि। अचे पियो। वाह, मूंखे लॻो मुंहिंजो मथां न निकिरे। हीअ अचे पियो, लाहे पियो ॿाहिरि। पाण वारो बोर्ड ठही वियो इधर। थैंक यू सो मच। यमी यमी इन माय टमी। ही लैम्प कबाब, ही पाण वारी मानी। लाइटूं भरी वयूं वापसि, माना हाणे खाइणु शुरू कयो।